शोरे जी सिंध यूनिवर्सिटी में समय शागिर्दनि पारां 1 महीने खां मुतालबनि जी मञता लाइ एहतजाज कयो पियो वञे। ज़ेब जतोई ऐं ॿियनि शागिर्दनि ॿुधायो आहे त बोर्ड मुतासिर शागिर्दनि जी फीस माफ़ कई वञे ऐं लाइब्रेरी में नवां किताब रखिया वञनि। नाज़रीन, जाम शोरे जी सिंध यूनिवर्सिटी में समय शागिर्दनि पारां 1 महीने खां मुतालबनि जी मञता लाइ एहतजाजी मुज़ाहरा कया विया आहिनि। ज़ेब जतोई ॿियनि शागिर्दनि जो चवणु आहे त बोर्ड मुतासिर शागिर्दनि जी फीस माफ़ कई वञे ऐं लाइब्रेरी में नवां किताब रखिया वञनि। अमां सां ज़िक्र कयूं पिया नाज़रीन, जाम शोरे जी सिंध यूनिवर्सिटी में समय शागिर्दनि पारां 1 महीने खां मुतालबनि जी मञता लाइ एहतजाजी मुज़ाहिरो कयो पियो वञे। शागिर्दनि जो चवणु आहे त बोर्ड मुतासिर शागिर्दनि जी फीस माफ़ कई वञे ऐं लाइब्रेरी में नवां किताब रखिया वञनि। अमां सां ज़िक्र कयूं पिया नाज़रीन, जाम शोरे जी सिंध यूनिवर्सिटी में समय शागिर्द सरापा एहतजाज बणियल आहिनि। शागिर्दनि इहो मुतालबो कयो आहे त 1 महीने खां मुतालबनि जी मुस्तक़िल एहतजाज करे रहिया आहियूं। संदन चवणु आहे त बोर्ड मुतासिर शागिर्दनि जी फी माफ़ कई वञे ऐं लाइब्रेरी में नवां किताब रखिया वञनि। इन जा तफ़सील मालूम कयूं था। रहीम बख़्श असां सां टेलीफोन लाइन ते मौजूदु आहे। रहीम बख़्श, इन बाबति अपडेट कजो, शागिर्दनि जो वधीक इन सिलसिले में छा चवणो? जी बिल्कुल, ॾिसो साइमा, इहा सिंध यूनिवर्सिटी जा शागिर्द 1 महीने खां सरापा एहतजाज बणियल आहिनि। शागिर्द जदोजहद इताद जे सदते सिंध यूनिवर्सिटी जे शागिर्दनि सेंट्रल लाइब्रेरी खां डिस्ट्रिक्ट प्रेस क्लब जामशोरो ताईं सभिनी शागिर्दनि पैदल मार्च कयो आहे। शागिर्दनि चवणु आहे त गुज़िरियल 1 महीने खां एहतजाज करे रहिया आहियूं, पर सिंध यूनिवर्सिटी इंतिज़ामिया लातालुक बणियल आहे। बोर्ड मुतासिर शागिर्दनि जी फीस मुकमल तौर माफ़ कई वञे, सिंध यूनिवर्सिटी जे लाइब्रेरी में नवां किताब रखिया वञनि। उन सां गॾोगॾु शागिर्दनि जो वधीक चवणो त ब्लॉक हॉस्टल मां पुलिस खे निकाली ॾेई बोर्ड मुतासिर इलाइक़नि जे शागिर्दनि खे बिना फीस जे हॉस्टल अलॉटमेंट ॾिनी वञे। मारवी हॉस्टल मां मेल स्टाफ खे निकाली ॾेई फीमेल स्टाफ मुक़ररु कयो वञे। ऐं उन सां गॾोगॾु शागिर्दनि जो वधीक चवणो त सिंध यूनिवर्सिटी जे मुख्य कैंपस तोड़े हॉस्टल में वाईफाई जी सहूलियत ॾिनी वञे। कैंपस तोड़े हॉस्टल में खाधे पीते जेको मयार आहे उनखे बहितर बणायो वञे। बॉइज़ ऐं गर्ल्स हॉस्टल ते डिस्पेंसरी बहाल करे ऐं डॉक्टर मुक़ररु कया वञनि। ऐं शागिर्दनि जो इहो बि चवणो त गर्ल्स प्रोटेक्शन काउंसिल जोड़े शागिर्दनि सां थींदड़ हिरासमेंट ख़िलाफ़ सगारा क़दम खयां वञनि। शागिर्दनि खे इम्तिहानी जेके कापियूं आहिनि उहे वापसि ॾिनियूं वञनि। ऐं शागिर्दनि जो वधीक चवणो त मुतालबा तस्लीम न थिया त अञा एहतजाजी तहरीक खे वधायो वेंदो। जी ठीकु आहे रहीम बख़्श, वॾी महिरबानी तफ़सील आहे।